अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू संगत मां हमारे मेज़बान फ़याज़ नायच। नाज़रीन, गुफ्तगू जी शुरुआत कयूं था पिया वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं परॾेही खाते जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो जेको आहे चीन जो दौरो ऐं चीन जे अंदरि ताज़ो ई कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जी जेका आहे कांग्रेस थी आहे, उन खां पोइ सदर शी जिनपिंग खे 3 मुदे लाइ चूंडियो वियो आहे। उते जेका आहे नई क़यादत सॼी मरकज़ी कमेटी जेका 200 माण्हुनि खां वधीक माण्हुनि ते मुश्तमिल हुजे थी, उहा चूंडी वई आहे। ऐं उनखां अलावा 27 रुकनी जेका आहे पोलिट ब्यूरो जी जेका आहे उहा बि चूंड थी आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका आहे 7 रुकनी पोलिट ब्यूरो जी स्टैंडिंग कमेटी जी चूंड थी आहे। इहा सॼी क़यादत हुजे थी चीन जे अंदरि जेके सॼा मामला ॾिसे थी पई, ऐं उनमें इहे 7 माण्हुनि जी जेका क़यादत हुजे थी, जेका स्टैंडिंग कमेटी ऑफ द पोलिट ब्यूरो चई वञे थी, उहा तमामु इम्पॉर्टेंट हुजे थी। उनमें जेको आहे नए वज़ीर आज़म जो भी इम्कान आहे त लीग के क़याम खां पोइ हिकु नओं वज़ीर आज़म ईंदो। ऐं उनमें छाकाणि जेका नई पोलिट ब्यूरो आई आहे उनमें मुख़्तलिफ़ माण्हू जेके आया आहिनि नवां, ख़ासि तरह सदर शी जिनपिंग जा ख़ासि वेझा माण्हू जेके आहिनि उनमें आया आहिनि। हिन दौरे खां पहिरियों जेको आहे जॉइंट कोऑपरेशन जेका आहे उहा कमेटी जो इजलास थियो, जेका CPEC सां रिलेटेड आहे, जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि जा पंहिंजो टेक्नोक्रेट्स ऐं मुख़्तलिफ़ मिनिस्ट्री जा माण्हू वेहंदा आहिनि। ऐं उन्हनि जेको आहे मुख़्तलिफ़ उन ते 11वीं इहा मीटिंग हुई उन कमेटी जी, उहा थी। ऐं उनमें मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स हुआ उन्हनि जी जाइज़ो वरितो वियो, जेके ऑनगोइंग प्रोजेक्ट्स आहिनि, मुख़्तलिफ़ नवनि प्रोजेक्ट्स जो बि जाइज़ो वरितो वियो। ऐं हिन दौरे जी ख़ासि अहमियत इहा आहे त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि जेको आहे इन दौरे ते हिन वफ़द जो हिसो आहे। हिन जो सबबु जेको आहे बुनियादी तरह ते ॿुधायो पियो वञे त कराची जो जेको मास ट्रांज़िट जो प्रोजेक्ट आहे, ख़ासि तरह सर्कुलर रेलवे वारो, उन खे हाणे फोकस में आंदो वेंदो। बहरहाल उन सां गॾोगॾु मईशत सां केतिरा ई लाॻापियल केतिरा ई सवाल आहिनि, जिन ते ज़ाहिर आहे चीन जो दौरो अहम आहे, छाकाणि त पाकिस्तान हिन वक़्तु बोर्ड ऐं बरसातुनि जे करे कर्ज़नि ऐं ॿियनि जे मामलनि में शायदि जेके उहे कमिटमेंट्स आहिनि उहे पूरियूं करे न पियो सघे। ऐं उन लाइ ॾिठो पियो वञे त शायदि चीन जा जेके पाकिस्तान जा कर्ज़ आहिनि उन्हनि जी जेका पेमेंट हिन साल ड्यू आहे उनजी रीशेड्यूलिंग जे हवाले सां बि गुफ़्तगू थिए। उनखां अलावा ॿिया केतिरा ई प्रोजेक्ट जेके आहिनि उन ते गुफ़्तगू थिए पई। ऐं हेल ताईं जेको बिज़नेस टू बिज़नेस जेको कॉन्टेक्ट हो हिन CPEC जे नए मरहले में चयो पियो वञे त गवर्नमेंट टू गवर्नमेंट कॉन्टेक्ट हो, उनखे हाणे बिज़नेस टू बिज़नेस कॉन्टेक्ट में तब्दील करण जी बि ॻाल्हि कई पई वञे। MA1 यानी कराची खां लाहौर, कराची खां पिशावर ताईं जेका सर्कुलर जेका मेन लाइन आहे रेलवे जी, उन जे हवाले सां बि चयो पियो वञे त का अॻु भराई थियण वारी आहे। इन्हनि समूरनि मौज़ूअनि ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे मारूफ़ इक़्तिसादी माहिर ऐं मारूफ़ सनतकार जनाब इंजीनियर MA जब्बार साहब, अचो त उन सां गुफ़्तगू। जब्बार साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। जब्बार साहब, कीअं था ॾिसो हिन वक़्तु ही दौरो ऐं ॿिनि हवालनि सां, बल्कि घणनि हवालनि सां पाकिस्तान हिकु इन वक़्तु तमामु वॾी मुश्किलात में आहे। हिकु तरफ़ जेको आहे जेके उमेदूं हुयूं IMF खां, वर्ल्ड बैंक खां ऐं ओलह जे पासे खां जेके बि मुल्कनि खां थोरे फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स खां, उहे पूरियूं कोन थियूं। ऐं चीन ॾे वञूं पिया ऐं ॿोॾ जी सूरत हाल आहे। ॿिए पासे चीन में बि ख़ुदि जेको आहे सदर शी जिनपिंग जेको आहे उहो नए सिर हुनखे हिकिड़ो टियों टर्म मिलियो आहे। तव्हांजे ख़्याल में अहिड़ी सूरत हाल में हिन दौरे जी कहिड़ी अहमियत आहे? ॾिसो, ॻाल्हि हिन में जेको आहे सो असां ॿिनि 3 ॻाल्हियुनि खे जेको आहे सो उन विच में जेका आहे असां हिकिड़े दीवार खड़ी करण जी कोशिशि कयूं त उन्हनि ॻाल्हियुनि जे हवाले सां पाकिस्तान त ॻाल्हाईंदो, चीन जो छा रिएक्शन थी सघे थो, मेरा ख़्याल आहे की उहो वधीक अहमियत जो हामिल आहे। थोरी देरि लाइ जेकॾहिं असां इहा ॻाल्हि कयूं जेका तव्हां कई त फ्लड्स आया आहिनि, रोल ओवर जी ज़रूरत आहे, यानी ॿियनि कसीरुल जहती इदारनि मां जेको आहे सो जेके उमेदूं हुयूं त उहे जेके आहिनि से कंहिं न कंहिं मद में, जीअं थोरी देरि लाइ असां इहो हिसाब किताब पे कयो अॼु सुबुह बि त जेको बि बायोलैटरल ऐं कमर्शियल लोन्स आहिनि जेके हिन फिस्कल ईयर में जिन खे वापसि करणु खपे, उहो 6.5 ऐं 5.2 आहिनि। माना तव्हांखे तक़रीबन 11.5-12 अरब डॉलर जेके आहिनि न उहे खपनि। जेसिताईं कसीरुल जहती इदारनि जो तालुक़ु आहे, उहे रोल ओवर्स आहिनि, उन में
स्ट्रक्चरिंग ऑफ द पीरियड कंहिं हंध ते थींदो आहे, पर नॉर्मली उहे एक्सटेंडेड वॾे टाइम पीरियड जा हूंदा आहिनि। IMF जो पंहिंजो हिकिड़ो पूरो टाइम टेबल आहे, उन ते साल खनि त थींदी आहे गुफ़्तशनी, ऐं उन प्रोग्राम खे कंहिं मुल्क में इंट्रोड्यूस करण खां पहिरें ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, रिव्यूज़ में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। त हिन वक़्तु जेका पाकिस्तान खे सभ खां वॾी मुश्किल आहे उहा इहा आहे त कमर्शियल ऐं जेके बायोलेटरल आहिनि उन्हनि लोन्स खे कीअं सेटल कयो वञे। हाणे उन्हनि लोन्स जे लाइ जेको आहे सो इहे ॻाल्हियूं त मुफ़्तेब कयूं हुयूं, इहे ॻाल्हियूं डार्ब कयूं त असां मैनेज करे वठंदासीं। हाणे इन जे मैनेज करण जे हवाले सां जेके हिननि ॻाल्हियूं कयूं ऐं रस्तो लॻे थो त तूलानी थींदो थो वञे, ऐं फौरी तौर ते जेको आहे सो वरी असांजूं नज़रूं चाइना जे तरफ़ ते थियूं वञनि, असांजूं नज़रूं मिडल ईस्ट ते थियूं वञनि, असांजूं नज़रूं सऊदी अरेबिया ते थियूं वञनि। सऊदी अरेबिया ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे जेसि ताईं UAE जो तालुक़ु आहे, मुंहिंजे ख़्याल में उते जेके बि रोल ओवर्स आहे, जेको मैक्सिमम उन्हनि जी पोज़ीशन ई उहा उन्हनि बरक़रार रखी आहे। इन करे ई तव्हां वटि $7.7-8 बिलियन जेके आहिनि से रिज़र्व्स हिन वक़्तु बि उन जे करे हिन वक़्तु मौजूदु आहिनि, जंहिंमां असां कुझु क्रिटिकल तमामु ज़रूरी अदायगियूं कंहिं तरीक़े सां डेफर्ड पेमेंटुनि जे ज़रिए हिकिड़ो वक़्तु वठी करे सॾु कयूं था। कॾहिं असां ॻाल्हियूं कयूं था $30,000 जेके आहिनि हुननि जूं पेमेंट्स रिलीज़ कंदासीं, अॼु त डॉक्टर साहब कल्ह $1,00,000 जी ॻाल्हि कई आहे। हाणे चाइना मां असांजूं एक्सपेक्टेशन छा आहिनि? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में ही घणो करे इन ते ई ॻाल्हाईंदा त इहो बायोलेटर ऐं कमर्शियल ऑब्लिगेशन्स असांखे पूरियूं करण में को असांखे का सहकार ॾियो। हाणे जेकॾहिं इहा सहकार जो मतिलबु आहे त तव्हांखे चाइना जेको आहे सो $11-12 बिलियन जेके आहिनि से तव्हांखे प्रोवाइड करे त तव्हां पंहिंजूं इहे ऑब्लिगेशन्स पूरी कयो, ऐं दुनिया में जेको आहे सो बॉन्ड्स, सुकूक बॉन्ड्स, जेके यूरोप बॉन्ड्स या जेके बि बॉन्ड्स आहिनि उन मार्केट में पाकिस्तान पंहिंजी जेका आहे सा हिकिड़ी पैसा मप करण वारी जेका आहे सा हिकिड़ी क्रेडिबिलिटी जेका आहे उन खे ज़ाहिर करे सघे दुनिया जे साम्हूं। ऐं प्लस वरी सां कमर्शियल बोरोइंग जेका आहे सा पाकिस्तान करण जे पोज़ीशन में अचे, वरी सां बायोलेटरल जेको आहे सो साख पाकिस्तान जी वरी सां मज़बूत थिए। इहो त पहिरियों मुंहिंजो ख़्यालु ऑब्जेक्टिव हूंदो ऐं इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदा। हाणे असां जेकॾहिं ॿियो ऑब्जेक्टिव जी ॻाल्हि कयूं न, पर तव्हां जेको बुनियादी नुक़्तो जेको शुरू कयो न, इहो त असांजो ऑब्जेक्टिव हूंदो। वॉट वी शुड एक्सपेक्ट जेका करंट गिवन सिचुएशन आहे, चाइना छा कंदो, असांखे उन हवाले सां छा उमेदु आहे? तव्हां बि ज़ाहिर आहे इक़्तिसादियात जे मामलनि खे पंहिंजो बायोलेटरल ऐं मल्टीलेटरल जेके फिनांसिंग आहे उनखे तमामु क्लोज़ली मॉनिटर कंदा रहिया आहियो। वॉट डू यू एक्सपेक्ट के वॉट चाइना विल डू? What kind of response we should expect from China? So what China will do, State Department के Secretary, United States, बिलावल भुट्टो के इहो छो जेको रिपोर्टेड अथव उनखे चई त तव्हां जेको आहे सो चाइना जेका आहे सा $34 बिलियन जी जेका पाकिस्तान प्रोक्योरमेंट कई आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां, पावर स्टेशन चओ, ग्वादर जूं इन्वेस्टमेंटूं चओ, रोड रस्ता ठाहिण जी ॻाल्हि कयो, तव्हांखे हिन वक़्तु चाइना सां ॻाल्हाइणु खपे, छाकाणि त चाइना त आहे बेनिफिशरी। तव्हां जेको आहे सो जेकॾहिं सही तौर ते नेगोशिएट न करे सघिया हो त हिन वक़्तु आहे, तव्हां वटि फ्लड्स आहिनि, तव्हांखे प्रॉब्लम्स आहिनि। हिन वक़्तु तव्हां चाइना जे तरफ़ ॾिसो ऐं उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयो त जेकॾहिं हू एॾे वॾे बेनिफिट जंहिंमें जेको आहे सो रस्तो पिता सॼी दुनिया जे ट्रेड जो पंहिंजे लाइ खोलीनि पाकिस्तान जे थ्रू, उन में हू का एक्स्ट्रा ऑर्डिनरी जहत में ऐं एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे में तव्हांजी मदद कनि। माना अमेरिकन्स जेके आहिनि से पाण पंहिंजी मदद जेका आहे सा उहा $10 मिलियन, $20 मिलियन, $30 मिलियन, $130 मिलियन जी पहिरें उन्हनि स्वीकार कई। उन खां वधीक उहो मथे अचण लाइ तयारु कोन। पर हाणे फ्लड जे हवाले सां गुज़िरियल हफ़्ते डोनाल्ड ब्लूम साहब जेको शिकारपुर जो दौरो कयो उनमें हुन $30 बिलियन जी ॿी इज़ाफ़ी रक़म ऐलान कई ऐं हुन अनाउंस कयो त हाणे असां $97 मिलियन ताईं इमदाद जेका आहे फ्लड अफेक्टेड जे लाइ पहुचाए चुका आहियूं। $97 मिलियन जूं ॻाल्हियूं था कयूं, बिलियन त न बिलियन्स त सही, 97 बिलियन त हाणे वॾी रक़म आहे। हा, $97 मिलियन ठीकु था चवनि। उन्हनि जा टोटल कमिटेड वैल्यूज़ आहिनि 130
प्लस 13 ॿिया ऐं 23 ॿिया, इहा आहे टोटल US जी सहकार। हाणे इन US सहकार मां असांजो कमु त नथो हले, छाकाणि त असांखे हिकिड़ी ॿाहिरी दुनिया सां हिकिड़ो न, पर इहा आहे इमदाद जी सूरत आहे, या लोन जी सूरत में न आहे, का पंहिंजो इन्वेस्टमेंट जी सूरत में न आहे, या को उहो न आहे। इहे जेके फ्लड इफेक्ट्स जे हवाले सां जेका असांखे मिली आहे जेका इमदाद, उनमें मुंहिंजे ख़्याल में शायदि सभ खां वॾो नंबर इहो ई हूंदो। चीन जे पारां बि एतिरी न मिली आहे इमदाद। बिल्कुलु। ॾिसो, चीन त कंहिं क़िस्म जी का बि जेका आहे सा जेकॾहिं अमेरिका जे मुक़ाबले में चीन खे ॾिसो, चीन तव्हांजी टेक्निकल असिस्टेंस या इमदाद जेका आहे सा अमेरिका जे मुक़ाबले में 5% बि कोन कई अथव 10 सालनि में। ॾिसो न, जॾहिं त असां चीन खे पंहिंजी ज़मीन ॾिनी, रस्ता ॾिना, उन्हनि खे मौक़ो ॾिनो, उन्हनि खे सभु कुझु ॾेई छॾियो, मुल्क ॾेई छॾियो, हिकिड़ो बलूचिस्तान जो हिसो ॾेई छॾियो। हाणे जेकॾहिं वापसि अचूं त $9.5 बिलियन कैरी लूगर बिल में यूनाइटेड स्टेट्स ते इन्वेस्ट कया अथव। हाणे उहा इन्वेस्टमेंट ऐं हिन जी इन्वेस्टमेंट अथव 5% बि कोन्हे। हाणे पर वापसि अचूं, जंहिंजो तव्हांजो सुवालु आहे त उते असांजूं उमेदूं छा आहिनि। हाणे जेकॾहिं उमेदुनि जी ॻाल्हि कयूं त मां जेकॾहिं प्राइम मिनिस्टर हुजां ऐं बिज़नेस मार्केट में वेठो आहियां त मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में मुंहिंजी सभ खां पहिरीं प्रायोरिटी इहा हुई जेका मां तव्हांखे ॿुधाई। हाणे चाइना कीअं मोट ॾींदो उहा डिपेंड करे थी त चाइना पाकिस्तान जे फ्यूचर खे असांजे नज़रुनि सां ऐं पंहिंजे नज़रुनि सां छा साॻियो पियो थो ॾिसे, या हुननि जे नज़रुनि सां पाकिस्तान जो फ्यूचर पॉलिटिकल हिकिड़ी लीडरशिप जे हवाले सां तब्दीलीअ जा मनाज़र पियो थो ॾेखारे। मां इहो ॻाल्हि चवणु ज़रूरी थो सम्झां, फयाज़ तव्हांखे मूंखे ऐं हितां जे जेके लीडरनि खां वधीक चाइना खे सम्झ हूंदी त पाकिस्तान में पॉलिटिकल जेको आहे सो सिस्टम ऐं पॉलिटिकल लीडरशिप कहिड़े तरीक़े सां तब्दील थींदी या कंहिं ॿिए सिस्टम जो को इजाद थींदो। हाणे अच्छा, हाणे हिकिड़ो तव्हां खां मां सिधो सुवाल थो कयां, शायदि तव्हां हुनजो बहितर जवाबु ॾेई सघो, ऐं जेकॾहिं न ॾियणु चाहियो त भले इग्नोर कजो। छा चीन वाकई पाकिस्तान जी पॉलिटिकल लीडरशिप सां ॻाल्हाइणु चाहे थो, या उनखे ख़बर आहे त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे जेको मुस्तक़िल तरह ते शयुनि खे मैनूवर करे सघे थो, मुस्तक़िल तरह ते शयुनि खे उहो करे सघे थो, तंहिंजे लाइ हू उन क़यादत सां वधीक कंफर्टेबल हुजे थो? मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में कि तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾियण में मूंखे का परेशानी कोन्हे। मुंहिंजो ख़्याल आहे चीन जेको आहे सो बिल्कुलु ईअं ई पियो थो सम्झे जीअं तव्हां जेका आहे सा तशरीह कई आहे, त हिकिड़ो लेवल ऑफ कंफर्ट ऐं हिकिड़ी लेवल ऑफ गारंटी जेका आहे कंहिं बि पॉलिटिकल सिस्टम खे हिकिड़ो हथी ॾियण लाइ उहा असांजी फ़ौज आहे, इन में को शक कोन्हे। जेसि ताईं पॉलिटिकल सिस्टम पाकिस्तान जो तालुक़ु आहे, चाइना जेको आहे सो ओतिरो ई बल्कि असां खां वधीक उन जा कंसर्न्स हूंदा जेतिरा असांखे आहिनि। जेकॾहिं थोरी देरि लाइ असां चऊं त दुनिया में पॉलिटिकल सिस्टम्स जेके आहिनि इनस्टेबल ज़रूरु हूंदा आहिनि। डेवलपिंग कंट्रीज़ में उते 3 महीने जेको आहे सो इंग्लैंड तव्हांजे साम्हूं जो मिसाल अथव, जी जी, उते जेको आहे सो तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, पर उते इंस्टीट्यूशन्स तमामु घणा मज़बूत आहिनि, उते इंस्टीट्यूशन सिस्टम हलाईंदो आहे। ईअं त हाणे असां बि साईं साबित करे चुका आहियूं त दिस इज़ द थर्ड टाइम कि असां वटि भरी प्राइम मिनिस्टर हटी वञे, पर इंस्टीट्यूशन जेको आहे पार्लियामेंट्री डेमोक्रेसी जो, यानी क़ौमी असेंबली ऐं सेनेट जेका असांजी पार्लियामेंट आहे, उहो असां 3 टेन्यूअर आहे, विदाउट एनी इंटरवेंशन असांजी पार्लियामेंट पंहिंजा मुद्दा पूरा करे पई। ॾिसो, ॻाल्हि फयाज़ जी आहे त असां जे सिस्टम में जेका सभ खां वधीक वॾे में वॾी कमज़ोरी इहा आहे त असांजा इंस्टीट्यूशन्स पॉलिटिशियन्स था हलाइनि, पॉलिटिशियन्स जी जेका सोच आहे उन मुताबिक़ इंस्टीट्यूशन्स हलनि था। पॉलिटिशियन्स जी सोच मुताबिक़ जेको आहे सो रूल्स ऑफ बिज़नेस था ठहनि, पॉलिटिशियन जे सोच मुताबिक़ जेको आहे सो ग़लति कम था थियनि, पॉलिटिशियन जे सोच मुताबिक़ सही कम था थियनि। हाणे उन सिस्टम में इंस्टीट्यूशन्स बेमाने थी चुका आहिनि। चलो सर, हाणे इनखे वाइंड अप करण तरफ़ वञिणो आहे। प्रोड्यूसर साहब चवनि पिया, तव्हांजे ख़्याल में लेटेस्ट हो असांखे बहितरी जी उमेद रखणु घुरिजे, या सम्झो था त जीअं डार साहब जा वॉशिंगटन जा दौरा ऐं ॿिया 3 सभु उन मां को ख़ातिर ख़्वाह नतीजो न निकितो, हिन भेरे को इन तरह जी का पंहिंजो मायूस कुन सूरत हाल थींदी? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में चीन जेको आहे सो हिन दफ़े प्रोफेशनली ॻाल्हाईंदो। तव्हां चीन जा 300 अरबन खां वधीक डिमांड जेके सीपेक जे हवाले सां पावर स्टेशननि जूं करे वेठो, अञा ताईं उहो मामिलो विच में बीठल आहे। एकनेक मां तव्हां ML1 अप्रूव करायो, साईं मुराद शाह वियो आहे त केटी बंदर ते मां वञी ॻाल्हियूं कयां,
कोयले ते मां वञी ॻाल्हियूं कयां ऐं मां KCR ऐं रिहेबिलिटेशन रिविजन जूं ॻाल्हियूं कयां, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिन दौर में इन्हनि ॻाल्हियुनि खे हू ज़रूरु ॿुधंदा। हिननि ॻाल्हियुनि जे लाइ हिकिड़ो ई लफ़्ज़ ईंदो, विल बी कंसीडर्ड। इहो जेको सिस्टम आहे, चाइनीज़ जंहिं सिस्टम तहत कमु कनि था, उते पहिरें ई इहो जेको हिननि जी पार्टी आहे, उन पार्टीअ में इन रुझान ऐं इन जे वाइदनि जे शिकिल में थियल सूरत जेका आहे, एॾो सवले तरीक़े सां न ईंदी आहे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त बाइडन वेही करे उन वटि जेके डिस्क्रिशन्स आहिनि उन खे त वेही इस्तेमालु करे थो। चाइनीज़ वटि डिस्क्रिशन्स न आहिनि, चाइनीज़ वटि हिकमत अमली आहे। चाइनीज़ वटि जेको आहे सो दुनिया सां ॻाल्हाइण लाइ, मुंहुं ॾियण लाइ हिकिड़ो पूरो सिस्टम आहे। उन सिस्टम जी खे चङी तरह सम्झी करे चाइना पॉलिटिकली, ग्लोबली, इंटरनेशनली, रीजनली रिएक्ट कंदो आहे। ठीकु लॻे आहे, थो सही तव्हां बि पार्टी मटाई आहे, असांखे लॻे अॼु तव्हांजी ॻाल्हियुनि में इहे थो फयाज़, ॻाल्हि असली आहे जो मां त तव्हांखे हिकिड़ो प्रोफेशनल वे में तव्हांखे ॻाल्हियुनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदो आहियां, पर तव्हां हिकिड़ा माशाल्लाह समझदार क़िस्म जा एंकर आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी, हा, तव्हांजी वॾी महिरबानी जवाहर साहब, तव्हां इज़त असांखे आहे। ऐं तव्हांखे मां सिंधी एंकर्स में हमेशह चवंदो आहियां त यू आर दी बेस्ट एंकर अमंग्स ऑल सिंधी एंकर। वॾी महिरबानी पंहिंजो जवाहर साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, इंजीनियर M.A. जवाहर साहब मुल्क जा मारूफ़ इक़्तिसादी माहिर ऐं सनअतकार ऐं बिज़नेस कम्यूनिटी जा अॻुवान सां गॾु हुआ। गुफ़्तगू तव्हां ॿुधी। चीन जो दौरो इंतिहाई अहम आहे पाकिस्तान जी मईशत जे लाइ, पाकिस्तान जे ॿोॾ मुतासिरीन जे लाइ, पाकिस्तान जे कर्ज़नि जे हवाले सां जेके चैलेंजिस न सिर्फ़ु इहो, पर उनखां अलावा CPEC जहिड़ो अहम मनसूबो जंहिंजा केतिरा ई कंपोनेंट रहियल आहिनि, जंहिंमें हिन भेरे कराची खां पेशावर ताईं जेका मेन लाइन आहे ML1 जंहिंखे चयो वञे थो, उनखां अलावा सर्कुलर रेलवे समेत वाटर रिसोर्सिस मैनेजमेंट खां अलावा क्लाइमेट चेंज जे केतिरनि ई इशूज़ जे हवाले सां चयो पियो वञे त हिन भेरे उन ते का अॻुभरायूं थींदियूं। ॾिसजे, हीउ 2 ॾींहंनि जो दौरो आहे। सुभाणे शाम ताईं उमेद कजे थी कि चङियूं ख़बरूं अचणु शुरू थींदियूं बीजिंग मां, छाकाणि त पाकिस्तान जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सिंध जो वॾो वज़ीर बि हिन वफ़द में शामिल आहिनि। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी ज़ाती तरह ते बि काफ़ी जेका आहे आउटरीच आहे चीन जे अंदरि, छाकाणि त आसिफ़ अली ज़रदारी साहब पंहिंजे जॾहिं सदर हुयो, उन वधि में वधि दौरा कंहिं मुल्क जा कया हुआ त उहे चीन जा कया हुआ। ऐं उन सॼे अरसे जे दौरान CPEC जो जेको मनसूबो हुयो उहो वधीक मैच्योर थियो हुयो, उन हक़ीक़ी उन पंहिंजो शक्ल वरिती हुई। नाज़रीन, वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। सां गॾु